मलिर जे लेबर स्क्वायर वारे इलाइक़े में CTD ऐं पुलिस गॾियल तौर ते ऑपरेशन करे केतिरनि ई शकी माण्हुनि खे पंहिंजी हिरासत में वरितो। CTD तर्जुमान जो चवणु आहे त सुखन थाणे जी हद जे ॿिनि हंधनि ते मुख़्तलिफ़ ऑपरेशन कयो वियो। CTD तर्जुमान जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 75 शकी माण्हुनि खे चेक कयो वियो, जिन मां 2 जवाबदारनि खे वधीक जांच लाइ पुलिस हवाले कयो वियो। CTD तर्जुमान जो चवणु आहे त ऑपरेशन DSP हसीब कुरैशी जी अॻवाणी में कयो वियो, जंहिं CTD ऐं सिंध पुलिस जा जवान शरीक थिया। पाकिस्तान रेंजर्स सिंध ऐं वाटर एंड सेवरेज बोर्ड कॉर्पोरेशन जो गॾियल तौर ते गैर कानूनी हाइड्रेंट्स जे ख़िलाफ़ ऑपरेशन जो सिलसिलो जारी आहे। तर्जुमान रेंजर्स जो चवणु आहे त कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि लियाकताबाद टाउन, जमशेद टाउन ऐं नाज़माबाद टाउन में ऑपरेशन कयो वियो। तर्जुमान मूजिबि ऑपरेशन गैर कानूनी हाइड्रेंट्स जा 29 कनेक्शन ख़त्म करण लाइ कयो वियो, जेके बोर्ड जे आड़ में पाणी चोरी कयो पियो वियो। तर्जुमान जो चवणु आहे त ऑपरेशन दौरान 4 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे पुलिस हवाले कयो वियो, जॾहिं त वाटर एंड सेवरेज बोर्ड कॉर्पोरेशन जी फ़रियाद ते 12 FIRs दाख़िल कराई वयूं आहिनि। रेंजर्स तर्जुमान मूजिबि ऑपरेशन खां पोइ 208 लख गैलन रोज़ाने पाणी जी फ़रहामी बहाल कई वई आहे। चोरी जी मद में तक़रीबन 1.5 अरब रुपया सालियानो क़ौमी नाणे खे नुक़सान थी रहियो हो। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त मजमूई तौर ते हिन वक़्त ताईं 92 ऑपरेशन्स में 204 गैर कानूनी हाइड्रेंट्स जे ख़िलाफ़ कार्रवाई करे 29 सील ऐं 175 ड्राहे पट करे 161 जवाबदारनि जी गिरफ़्तारी थी चुकी आहे। तर्जुमान रेंजर्स सिंध जो चवणु आहे त गैर कानूनी हाइड्रेंट्स ऐं मिठे पाणी जी चोरी जो मुकमल ख़ात्मे ताईं ऑपरेशन जारी रखियो वेंदो। कराची में एंटी वायलेंट क्राइम सेल जी ॾोहारियुनि सां मुबैना मुक़ाबिलो 2 ॼणा ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। एंटी वायलेंट क्राइम सेल पुलिस स्पार्को रोड ते मुबैना मुक़ाबले बाद 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि गिरफ़्तार जवाबदारनि जे कब्ज़े मां हथियार, मोबाइल फ़ोन्स, रोक रक़म ऐं मोटरसाइकिल पिणु हथ कई वई आहे। गिरफ़्तार जवाबदारनि जी सुञाणप सलमान ऐं सईद आबदी तौर थी आहे, जेके पहिरियां बि जेल काटे चुका आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि जो ताल्लुक़ स्ट्रीट क्रिमिनल जे गैंग नेमतुल्लाह सां आहे। सेठार वेझो ॻोठ नैयर ख़ान मंगणे जो मींहुं हथियारबंदनि घर ते हमिलो करे मुस्मात सरवर ख़ातून खे क़तल ऐं संदसि मुड़ुस शहबान मंगणे जो खे ज़ख़्मी करे छॾियो। अणॼातल हथियारबंदनि जे हमले में मारिजी वियल औरत जो लाश ऐं ज़ख़्मी खे पुलिस पहुची अस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त मारिजी वियलनि जे घर में कोहराम मची वियो। शुरूआती तौर ते वाक़े जो कारण साम्हूं नाहे अची सघियो, जॾहिं त पुलिस पारां वधीक जांच कई पई वञे। ठारूशाह में पुलिस जे मुबैना मुक़ाबले में हिकु ॾोहारी मारिजी वियो आहे। पुलिस दावा कई आहे त मारिजी वियल ॾोहारी सदर कल्होड़ो शहीद पुलिस एहलकार जाबिर राजपूत जे क़त्ल में मुलविस हो। SHO ठारूशाह जो चवणु आहे त दरबेलो वेझो केला मोरी वटि 4 जवाबदार फुर जे इरादे सां बीठल हुआ त मुक़ाबिलो थी पियो, जंहिं दौरान ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त 3 ॾोहारी फरार थी विया। मुक़ाबले दौरान मारिजी वियल ॾोहारी वटां क्लाशनकोफ हथ कई वई। ॾोहारी जो मड़ पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।